खबर शामिल कंदासी ठिकराठो में तोहिन आमेज बयान खिलाफ अहले सुन्नत जमायत पारा रैली कढ़ी वही। अब्दुल गनी सिकंदरी जी अगवानी में जामे मस्जिद मुबारकपुर खां जुल्फकार पेट्रोल पंप ताईं रैली कढ़ी वही। रैली के खिताब कंदे अगवाननि चयो त भारत पारा गुस्ताख वारे बयान सबब सजी दुनिया के मुसलमाननि जी दिल आज़ारी थी है। हुननि चयो त गुस्ताखी कंदड़ औरत खिलाफ अञा ताईं का भी कार्रवाई न कई वई है, जंहिं जी सख्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। हुननि आलमी बिरादरी का मुतालबो कियो त नबी पाक की शान में गुस्ताखी वारन बयानन ते ज़ाब्तो आणे ॼाणायल गुस्ताख औरत के सख्त सज़ा ॾिनी वञे। मीरपुर बठोरे में बदअमनी चोट चढ़ी वही। फुरुन ऐं चोरन के आज़ार सबब सियासी ऐं समाजी धुरिन पारा एहतजाज कंदे धरणो हयो वियो है। अगवाननि बुधायो त शहर ऐं भरपासे में फुरूं ऐं चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि, जंहिं खिलाफ पुलिस पारा के भी असराइता कदम नथा खया वञनि। हुननि बुधायो त ॾोह जूं कार्रवाइयूं वधी वञण सबब शहरिन ऐं वापारियुनि जो कार वहिंवार सख्त मुतासिर थी रहियो आहे। हुननि जो हिकु महीनो अॻु अणॼातल हथियारबंदनि पोहरियत लालू कोली खां मोटरसाइकिल फुर करे विया हुआ, जेका अञा ताईं नाहे मिली सघी। मुज़ाहिरो कंदड़नि IG सिंध ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त शहर ऐं भरपासे में ॾोही कार्रवाइनि ते ज़ाब्तो आणे अमन अमान बहाल कयो वञे। कंदकोट वेझो मुगवी नीगरी जी बाज़ाबी ले वारसन पारा एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आडो धरणो हयो वियो। मलिक पाड़े में 10 ॾींहं अॻु अणॼातल जवाबदारनि नीगर शिराज मलिक के अगवा करे विया हुआ, जेको अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। मुगवी जी बाज़ाबी ले वारसन ऐं शहरीन नसरुल्ला चन्ना ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुगवी जे वारसनि ॿुधायो त 10 ॾींहं गुज़रण बावजूद नीगर बाज़ियाब न थियो आहे, जंहिं सबब मायूसी जो शिकार बणिजी विया आहियूं। वारसन SSP कश्मीर का मुतालबो किया है तो मुगवी नीगर के फौरी तौर बाजियाब कराए वने, बी सूरत में SSP ऑफिस आडो धरणो हयो विंदो। हैदराबाद भरसा मुसाफिर बस ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर सबब नौजवान फौत थी वियो ऐं हिकु ॼणो ज़ख्मी थी पियो। नसीम नगर वारे इलाइक़े में हादसे के नतीजे में फौत थियल जी सुञाणप ज़ाकिर हुसैन पुट नियाज़ हुसैन तौर थी है। फौती नौजवान की सुञाणप ज़ाकिर हुसैन पुट नियाज़ हुसैन तौर थी, जेको हटड़ी के इलाइक़े छलगरी जो रहवासी है। हादसे में ज़ख्मी थियल कामरान पुट सरवर शाह जो तालुक गोठ सचल ॾेथो था है, जंहिंखे तिब्बी इमदाद लाइ मकामी अस्पताल मुंतकिल कयो वियो। घोटकी वेझो ट्रालर ऐं ट्रैक्टर विच में टक्कर के नतीजे में ट्रैक्टर ड्राइवर फौत थी वियो। टूल प्लाजा वेझो थियल रोड हादसे सबब ट्रैक्टर ड्राइवर हिदायतुल्ला मंगरियो फौत थी वियो। घोटकी पुलिस लाश तहवील में वठी जरूरी कार्रवाई बाद वारसन हवाले करे छडियो। पुलिस मूजिब वाक़े बाद ट्रालर के तहवील में वरतो वियो आहे। तलार वेझो नौजवान नारी मुबैना तौर फाहो खाई आपघात करे जिंदगी जो अंत आणे छड़ियो। गोठ मियां पोटा में 20 वरें की नारी लाली ज़ाल शोबू कोली घर अंदर मुबैना तौर फाहो खाई आपघात कियो। नारी के मुड़स बुधायो तो 2 ॾींहं अॻु संदसि ज़ाल जो चाचो फौत थी वियो, जंहिं जो इतला देर सां ॾियण ते हुन माइटनि सां कावड़ जी अहिड़ो कदम खयो आहे। पुलिस मूजिब नारी जो लाश तहवील में वठी वधीक जांच करे रहिया आहियूं। खैरपुर में कुंडा कनेक्शन काटण दौरान सेबको मुलाजमन ऐं शहरीन में झेड़े दौरान मुलाजिम जख्मी थी पियो, जॾहिं त 2 शहरीन खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। तोईत कॉलोनी में सेबको मुलाजमन पारा कुंडा काटण लाइ ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान शहरीन सां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान सेबको मुलाजिम एजाज शेख जख्मी थी पियो, जंहिं बैदि 2 शहरीन गुलाम नबी ऐं गुलाम मुस्तफ़ा शेख खिलाफ शाह लतीफ़ थाने ते केस दाख़िल कयो वियो। सेबको मुलाजिम मूजिब हमलो कंदड़ ॾांहुं लखे रुपया बिल रहियल आहे, खेनि गिरफ़्तार कयो वञे।
जोही में डॉक्टरनि जी मुबैना लापरवाही सबब बाड़ी फौत थी वई वारसन पारां अस्पताल इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ कासिम जमाली जे रहवासिन इल्ज़ाम हयो त डॉक्टर जे ग़फ़लत सबब 1 साल जे अंबर दी ग़ुलाम शबीर कोरी फौत थी वई। मुतासिर सिहत खाते जे अख्तियारिन खां वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो कयो आहे। खैरपुर में गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वई। 24 कलाकनि दौरान 27 मुतासिर ॿारनि खे सिटी अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। अस्पताल दाख़िल कयल ॿारनि में अयान, इंशा बतूल, अलीशा, उरूज ऐं तबीर यूनुस, मोहम्मद अली ऐं ॿिया शामिल आहिनि। अस्पताल ज़रियनि मूजिबि 1 हफ़्ते अंदरि गैस्ट्रो सबब दाख़िल कयल ॿारनि जो अंग 236 खां वधी वियो आहे। गैस्ट्रो मुतासिर ॿारनि जो अंग वधी वञण सबब अस्पताल में बिस्तरनि जी खोट पैदा थी वई आहे, जंहिं सबब मुतासिर परेशानी जो शिकार थी विया आहिनि। टंडे आदम में पुलिस जी मुबैना मुकाबले दौरान एक ॾोहारी मारिजी वियो। पुलिस मूजिब गुज़िरियल रात सिटी पुलिस SHO आगा असदुल्ला जी अगवानी में खंडो रोड ते ॾोहारिन सां मुकाबले दौरान ॾोहारी शाहनवाज़ गहलो मारिजी वियो। मुकाबले दौरान मारिजी वियल ॾोहारी जे कब्ज़े मां 1 पिस्टल, गोलियूं ऐं 1 मोटरसाइकिल हथ कई वई आहे। पुलिस मूजिब मारिजी वियल ॾोहारी ते शहीद पुलिस एहलकार अमानुल्ला जे क़त्ल समेत ॿिया केतिराई ॾोह जा केस दाख़िल आहिनि। खबर शामिल कंदासीं कराची खां। कराची के इलाके कोरंगी में पुलिस मुबैना मुकाबले दौरान 2 ज़ख़्मिन समेत 3 ॾोहारिन के गिरफ्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब ज़मान टाउन थाने जे हद मलीर नदी क्रॉसिंग भरिसां ॾोहारिन गश्त कंदड़ पुलिस वैन ते फायरिंग कई। पुलिस जी जवाबी कार्रवाई दौरान अब्दुल रहीम पुत्र अब्दुल शकूर, यूसुफ पुत्र अली मोहम्मद इरफान पुत्र गिरफ्तार करे वरितो, जॾहिं त यूसुफ नाले जवाबदार फरार थी वियो। पुलिस कार्रवाई दौरान जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 पिस्टल, गोलियूं ऐं फुर थियल सामान हथ करे वरितो आहे। कार्रवाई दौरान ज़ख़्मी थियल ॾोहारिन खे तिबी इमदाद लाइ जिन्ना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गोसपुर भरिसां पुलिस ऐं ॾोहारिन विच में मुबैना मुकाबले दौरान 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब राजा बजानी लाड़े वटि अणॼातल हथियारबंदनि पुलिस जी गाड़ी ते फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में 2 पुलिस एहलकार अब्दुल वहीद मीरानी ऐं महरुल्ला भयो सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जी जवाबी कार्रवाई दौरान हथियारबंद फरार थी विया, जंहिं बैदि इलाइक़े खे कड़ो चाढ़े जांच शुरू कई वई आहे।